अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, मैं अरशद अली ऐं तव्हां मुंहिंजो चैनल यूट्यूब लोबाबा लर्निंग होम ॾिसी रहिया आहियो। अॼु जी वीडियो में असां एडिशन ऑफ डेसिमल नंबर्स खे पाण में यानी पॉइंट वारा नंबर जेके आहिनि उन्हनि खे पाण में जमा जोड़ कंदासीं। सो पहिरियों नंबर हिसाब आहे 7.4 + 6.3। पहिरियां हिन हिसाब खे पाण में सम कंदासीं यानी जोड़ कंदासीं। पहिरियां हीउ दर्जो लाहींदासीं 7.4, उन खां बाद में हीउ दर्जो लाहींदासीं। सो पॉइंट जे हेठां पॉइंट खां लेफ़्ट साइड ते जेके अदद आहिनि उहे लेफ़्ट साइड ते ऐं पॉइंट खां जेके राइट साइड ते अदद आहिनि उहे राइट साइड ते रखंदासीं। सो हाणे हिननि खे पाण में प्लस कंदासीं। 4 + 3 थींदो 7। पॉइंट जे हेठां 7 + 6 कंदासीं, जवाबु ईंदो 13। सो हाणे जो जवाबु आहे 13.7। ईअं ई ॿियो नंबर क्वेश्चन आहे 6.3 + 60। सो हाणे पहिरियां हीउ दर्जो लाहींदासीं 6.3। सो हाणे हीउ 60 असां वटि रुपया आहिनि, छो जो हिननि जे विच में कोई बि पॉइंट न आहे। सो हाणे हीउ पॉइंट खां हेॾे 6 रुपया आहिनि त रुपयनि जे हेठां रखंदासीं। सो हाणे रुपयनि जे हेठां रखियोसीं। सो हाणे हिते जिथे कुझु न आहे उते असां 0 ॾेई सघूं था। सो हाणे 3 मथे हेठि 0 आहे त 3 हेठि लहंदा, पॉइंट जे हेठां 6 मथे 0 हेठि त 6 हेठि लहंदो ऐं हिते बि 6। सो हाणे 66.3 जो जवाबु आहे। ईअं ई क्वेश्चन नंबर 3 आहे 7.3 + 6.3। सो हाणे सभ खां पहिरियां हीउ दर्जो लाहींदासीं 7.3 पॉइंट जे हेठां। सो हाणे पॉइंट खां लेफ़्ट साइड ते 6 आहे त लेफ़्ट साइड ते रखंदासीं ऐं राइट साइड ते 3 आहे त राइट साइड ते 3 रखंदासीं। सो हाणे 3 + 3 थींदा 6। पॉइंट जे हेठां 7 ऐं 6 पाण में प्लस कंदासीं, जवाबु ईंदो 13। सो हाणे 13.6 जो जवाबु आहे। ईअं ई क्वेश्चन नंबर 4 बि हल करियूं था। 5.6 पहिरियां रखंदासीं 5.6, हुन खां बाद में रुपयनि जे हेठां। सो हाणे पॉइंट खां हेॾे 5 रुपया आहिनि त असां रुपयनि जे हेठां रखंदासीं। सो हाणे मां अॻूणे चयुमि त जिथे कुझु न आहे त असां उते 0 ॾेई सघूं था। सो हाणे 6 हेठि लाहींदासीं, पॉइंट जे हेठां 5 मथे हेठि 0 त 5 ई हेठि लहंदासीं, 0 मथे 5 हेठि त 5 ई हेठि लहंदा। सो हाणे 55.6 जो जवाबु आहे। मां उमेद करियां थो वीडियो मां दोस्तनि खे पसंदि अची चुको हूंदो। दोस्तो वधीक अहिड़नि वीडियोस खे ॾिसण जे लाइ मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो ताकी हर नई ईंदड़ वीडियोस अव्हां ताईं पहुची सघे।